व्यूज़ टाइम में भली का मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, सिंध काबीना जे हंगामी इजलास बाद मुर्तज़ा वहाब ऐं नासिर हुसैन शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त डिंगी ऐं भंडार डैम ॿेट जेके आहिनि उहे असां सिंध हुकूमत जी मिल्कियत आहिनि ऐं सिंध जे अवाम जी मिल्कियत आहिनि। सिंध काबीना पिणु डिंगी ऐं भंडार ॿेटनि लाइ अथॉरिटीअ जे क़याम वारे सदारती ऑर्डिनेंस खे गैर क़ानूनी करार ॾेई छॾियो आहे ऐं वफ़ाक़ी काबीना खां वफ़ाक़ी हुकूमत खां उनखे वापसि वठण जो मुतालबो कयो आहे। वज़ीरनि वाज़े कयो त असां वफ़ाक़ सां सुठी नियत सां ॻाल्हियूं कयूं हुयूं ऐं चयो हुयो त ॿेटनि ते तरक़ीअ वारे कम लाइ असांखे आगाही ॾिनी वेंदी, पर वफ़ाक़ी हुकूमत असांखे एतमाद में वठण खां सवाइ सदारती ऑर्डिनेंस जारी कयो आहे। हुननि चयो त हाणे वफ़ाक़ ते सिंध हुकूमत खे भरोसो न रहियो आहे। मुर्तज़ा वहाब चयो त गवर्नर खे अकुल घटि आहे, इन करे हुन सिंध पारां NOC जारी थियण वारो बयानु ॾिनो आहे। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ असां पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे, जंहिंसां जॉइन कयो आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर मेमन साहब, अमर सिंधू साहब आहे ऐं इनाम भट्टी साहब महिमान खे भली का। जी डॉक्टर साहब, तव्हां खां शुरूआत कयूं था। ॿेटनि जे हवाले सां बहस असांजे प्रोग्रामनि में 3-4 ॾींहंनि खां हले पियो, जॾहिं खां हिन जे बारे में ऑर्डिनेंस जेको आहे उहो मंज़र आम ते आयो ऐं 3-4 ॾींहंनि खां पोइ कल्ह जेको आहे बिलावल भुट्टे साहब जो बयानु आयो हुयो इन हवाले सां ऐं अॼु सिंध काबीना में वेही करे इन जेको ऑर्डिनेंस आहे उनखे गैर क़ानूनी करार ॾिनो आहे ऐं सिंध जे वज़ीरनि जेको आहे उन्हनि जे बयानु ॾिना आहिनि। हाणे जेको सिंध हुकूमत जो मौक़िफ़ अची वियो आहे उनखे तव्हां कीअं था ॾिसो? पर सिंध हुकूमत वारा चवनि था पिया त असांखे लेट ख़बर पई, माना 2 सेप्टेंबर ते ऑर्डिनेंस जारी थियो आहे ऐं सिंध हुकूमत एतिरी नाइव आहे, एतिरी भोलड़ी आहे त उनखे महीने ताईं कंहिं ख़बर ई न, कंहिं क़िस्म जी ख़बर न पई उन्हनि खे, न उन्हनि खां ॼाण वठण जी कोशिशि कई। हालांकि जेके कैबिनेट में डिसीजन थियो ऐं उन खां बाद प्रेस कॉन्फ्रेंस कई मुर्तज़ा वहाब ऐं शाह साहब, उन में उन्होंने चयो त ठीकु आहे असांजी करस्पॉन्डेंस हले पई, असां 4 पॉइंट ते एग्री थी विया हुआसीं, पर वफ़ाक़ी हुकूमत उन्हनि 4 पॉइंट खे बि उन्हनि जे मुताबिक़ जीअं तासो पिया ॾियनि त कंसिडर न कयो आहे ऐं उन्हनि पंहिंजे तरफ़ां यूनिलैटरली ऑर्डिनेंस जारी करे छॾियो आहे। पर इन में जेको आहे ग्रे एरिया ते पाण सिंध गवर्नमेंट पाण इन ते ग्रे एरिया जे लिहाज़ सां हिकिड़ो मुंझकारो इन में शामिल करे छॾियो आहे त 1 महीने ताईं करस्पॉन्डेंस पई हले, ख़बर बि न पई हिननि खे ऑर्डिनेंस ऐं ऑर्डिनेंस जारी करण जो हुकूमत जो तरीक़ो आहे। जीअं ऑर्डिनेंस जारी थींदी आहे उहो नेशनल प्रेस में वेंदी आहे नोटिफिकेशन लाइ, फर्स्ट नोटिफिकेशन जेका थींदी आहे हुन में हुकूमत चाहे त प्रेशराइज़ करे शायदि को डिले कराए छॾे, पर हुन में एतिरा त हथ इन्वॉल्व हूंदा आहिनि त जंहिंमें इहा सूरत हाल सिंध गवर्नमेंट खे बिल्कुलु न ख़बर पवे या उन्हनि इन में प्रोएक्टिवली ॼाण वठण जी कोशिशि न कई, त इन जी ॻाल्हि जेका आहे उहा असांजी सम्झ खां ॿाहिरि आहे। ॿी ॻाल्हि त ज़ाहिर आहे हाणे पब्लिक जो प्रेशर पियो आहे, माण्हुनि जो कंसर्न आहे, माण्हुनि जी सिंध जे जेका वासी आहिनि उन्हनि जी इहा मिल्कियत आहे, सिंध जी मिल्कियत आहे, कॉन्स्टिट्यूशन में ॾिनल आहे, 172 क्लियर आहे हिन में, ऐं उन खां बाद अहिड़ी जेका नोटिफिकेशन थी वञे विदाउट काउंसिल असां मञूं था पिया, ठीकु आहे। असां पहिरियां बि को शायदि मां तव्हांजे प्रोग्राम में ज़िक्र कयो त केटी बंदर खां वठी गवादर ताईं डेवलपमेंट जो प्रोग्राम आहे। चाइनीज़ इन्हनि में अचण था चाहिनि, चाइनीज़ जेको काफ़ी वॾी इन्वेस्टमेंट आहे, असांखे कहिड़ो एतिराज़ आहे, बिल्कुलु को दुनिया मां अचे इन्वेस्टमेंट करे, पर उहा इन्वेस्टमेंट ज़ाहिरा थींदी ऑन द टर्म्स एंड कंडीशन जेका आहे, जेको असांजो जेके हुन में नुकात आहिनि उहे शामिलु थियनि त ज़रूरु थिए। सिंध जे माण्हुनि लाइ आहे, इहे पैसा सिंध में वेंदा, असां सॼी पूरी तरक़ी करे त असांखे कहिड़ो एतिराज़ आहे, पर जंहिं नमूने सां इहो कनि था पिया ऐं उन में सिंध जी जेका हिकिड़ी हाकिमियत थियण जी मिल्कियत उन ते शकूक शुबात था उभारनि, त उन में मसइलो उते थो वञी पैदा थिए। बाक़ी रहियो सुवाल अनकॉन्स्टिट्यूशनल उहे चवनि था पिया, जेको कॉन्स्टिट्यूशन जो प्रोविजन मां ॿुधायमि उन मुताबिक़ महसूसु थिए थो पियो त इहा ऑर्डिनेंस जेको आहे उहा नॉट वेरी प्रूडेंट उन लिहाज़ सां ॾिठो वञे त, ऐं बाक़ी कंडेम करणु हाणे कैबिनेट जेका आहे कंडेम करे थी पई महीने खां पोइ, मोस्ट वेलकम, इन खां वधीक बि अॻिते वञनि, पोइ रेज़ोल्यूशन पास कंदा, हाणे कॉल कनि था पिया असेंबली खे, ज़रूरु कनि त पोइ ॾिसूं त कहिड़े रेज़ोल्यूशन में छा था तकरीरूं कनि ऐं कीअं रेज़ोल्यूशन पास कनि था पिया। हुकूमत फेडरल गवर्नमेंट खे इन खां अलावा बि उन ट्रस्ट आहिनि, वञनि सुप्रीम कोर्ट में वञे, कॉन्स्टिट्यूशनल जी बंचकणी थी आहे त सिंध गवर्नमेंट हली वञे, हाणे हली वञे, देरि छो थी करे हिन में।
ऐं जे इहा ॻाल्हि न आहे, कुझु पॉइंट्स ते एग्री थी आहे सन गवर्नमेंट, इहा नोटिफिकेशन जारी थी वई आहे, त उन्हनि सां नेगोशिएट करे पंहिंजा टर्म्स एंड कंडीशन उन में कंहिं लिहाज़ सां शामिल कराए। ॾिसो न, हाणे हिन जो मतिलबु इहो थियो त जेके बि टैक्स आहिनि, जेके प्रोविंशियल टैक्सेस आहिनि, उहे बि फेडरल गवर्नमेंट वठे। ज़मीन जी मिल्कियत जे लिहाज़ सां ट्रांसफर करे रजिस्ट्रेशन करे, उहा बि फेडरल गवर्नमेंट करे। इहा प्रोपोज़ल का हाणे जी न आहे, इहे 20-25 साल पहिरियां बि DHA इन ते हथु विधो हो त असां हिनखे डेवलप कंदासीं, 20-25-30 साल। पोइ उन में मुख़्तलिफ़ प्रोविंशियल गवर्नमेंट हुयूं, इंक्लूडिंग साईं गौसिफ शाह जे ज़माने खां वठी इहे कम हलनि पिया, पर उहे एग्री न थिया उन वक़्तु टर्म्स एंड कंडीशन में। पोइ मलिक रियाज़ अची वियो, पोइ गवर्नमेंट में पीपल्स पार्टी में ज़रे घटि हुनखे ॾियनि पिया, पोइ KPT वारा ऐं फेडरल गवर्नमेंट उन ते राज़ी न थिया। हाणे जेको इहो उन्हनि कयो अथनि, हिन में काफ़ी मुंझकारो आहे। हाणे जेसीं ताईं इहा ॻाल्हि क्लियर न थिए, जेसीं ताईं असांखे गारंटी न मिले सिंध जे हाणे वक़्तु तव्हां ॾिसो कहिड़ो ग़लति वक़्तु हिननि चूंडियो आहे। हिकिड़ी साइड ते PDMA जेका आहे उहा मोबिलाइज़ करण जी कोशिशि थी करे, ॿी साइड ते प्लेट में रखी हुकूमत ॾे थी पई PDMA वारनि खे अहिड़ा इशू थी खणे जंहिं इशू में माण्हुनि खे जेको आहे भरोसो ख़तमु थिए, ट्रस्ट ख़तमु थिए। माण्हू वरी बाक़ी मामला त आहिनि ई आहिनि, महांगाई जो मामिलो आहे, ॿिया मामला आहिनि, वरी इन मामले में बि माण्हू जेको सभिनीनि खे मिलाए ऐं पोइ इन्हनि सां शामिल थियनि। इहे जेके सिंध पंहिंजे पाकिस्तान जी हुकूमत लाइ बि ऐं पाकिस्तान जी जेका स्टेबिलिटी लाइ बि, पाकिस्तान जी थोरी घणी जेका टके पैसे जी तरक़ी थियण जी उमेदु आहे या थिए पई, उन लाइ बि उहो मुनासिबु न आहे। त हाणे ॾिसूं था अॻिते वञी छा था कनि। जी ठीकु आहे, हलूं था नसीर रवण साहिब ॾे। नसीर साहिब, सिंध हुकूमत जो मौक़िफ़ मां प्रोग्राम में ॿुधायमि अची वियो साम्हूं, तव्हां कीअं था ॾिसो मौक़िफ़ खे? अगरि ॾिसो सिंध हुकूमत जो मौक़िफ़ अॼु त जेको आयो उहो त काफ़ी सुठो आहे, काफ़ी बोल्ड आहे, पर मुंहिंजा हिकिड़ा ॿ सुवाल आहिनि त जॾहिं गवर्नर ऐं वज़ीर आज़म सेठियुनि सां, इन्वेस्टर्स सां अलॻि अलॻि मीटिंगूं पिया कयूं बेटनि जे बारे में, उन वक़्तु सिंध हुकूमत चुप छो रही? हिकिड़ी घड़ी लाइ फ़र्ज़ था कयूं त हुनखे ऑर्डिनेंस न ॾेखारियो वियो। हूअं त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त ऑर्डिनेंस ईंदो, गज़ेट जो हिसो थींदो त इहो डेफिनेटली कम्युनिकेट थियणु घुरिजे प्रोविंशियल हुकूमत ऐं सिंध जी हुकूमत जे हवाले, सिंध जी ज़मीन जे हवाले सां ऑर्डिनेंस आहे, सदर जो ऑर्डिनेंस आहे। नसीर साहिब, इन जो एतिराफ़ सिंध हुकूमत करे थी त असां ॻाल्हियूं कयूंसीं, नेक नीति सां कयूंसीं ऐं चयोसीं असांखे अॻु में आगाही ॾिनी वेंदी, पर वफ़ाक़ असांखे एतमाद में वठण खां सवाइ ऑर्डिनेंस जारी कयो आहे। मां इहो ई चवां थो त जेकर ऑर्डिनेंस लिक छप में जारी थियो आहे ऐं इन जे लिक छप में हुजण जो हिकिड़ो ॿियो बि मूंखे जवाज़ नज़र थो अचे या सबबु नज़र थो अचे जो इवन मीडिया ते बि रिपोर्ट न थियो आहे। तंहिंजे करे इहो मूंखे बि लॻे थो त कंहिं हवाले सां इहो बसि गज़ेट में छापे शायदि रखी छॾियो वियो आहे। SOPs छा था चवनि इहो को गवर्नमेंट जो सीनियर ऑफिसर ॿुधाए सघे थो त ऑर्डिनेंस जे पब्लिक डिक्लेरेशन जा SOPs छा आहिनि, उहो कीअं कम्युनिकेट थींदो आहे, सूबे जी हुकूमतुनि खे कीअं कम्युनिकेट थींदो आहे, अवाम खे कीअं थींदो आहे, के SOPs ज़रूरु हूंदा सरकार जे निज़ाम में। हिकिड़ो त उन मां पतो पवणु घुरिजे छा वफ़ाक़ बिटे कयो आहे पाकिस्तान जे माण्हुनि खे, छो त सदर ऑर्डिनेंस त सॼे मुल्क जे लाइ हूंदो आहे, सदर सॼे मुल्क जो सरबराह आहे, उस सॼे मुल्क जे माण्हुनि खे ॼाण ॾिनी वई त छा को SOP को कानून वायलेट थियो आहे। हिकिड़ो त इन जो जवाबु वफ़ाक़ी हुकूमत खे ॾियणु घुरिजे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त हलो फ़र्ज़ु कयूं त उहो कम्युनिकेट न थियो, इहो पॉसिबल आहे। हिन मुल्क में अलाए छा छा थी वेंदो आहे SOPs, ऐं जंहिं मुल्क में आइन जी इज़त कान्हे उते SOP जी कहिड़ी इज़त हूंदी। पर मां फ़र्ज़ु करियां थो हिकु घड़ीअ लाइ त इहा शइ लिकाई वई, पर पीपल्स पार्टी खे इहा त ख़बर ई न त सदर साहिब गवर्नर हाउस में इजलास कयो, उते अची वेठो इन्वेस्टर्स सां, पोइ इमरान खान इस्लामाबाद में इजलास कयो, उन में गवर्नर बि वेठो ऐं इन्वेस्टर्स बि वेठा। त इहे ॿ मौक़ा अहिड़ा जंहिं ते सिंध हुकूमत खे पंहिंजी पोज़ीशन स्टैंड वाज़े करे छॾणु घुरिजे। हीउ जेको कमु थिए पियो, इवन इहे मीटिंगूं बि ग़ैर आइनी आहिनि न, पोइ त इहे मीटिंगूं ई ग़ैर आइनी आहिनि, उन ते उन वक़्तु तव्हां थियणु घुरिजे हा। ऑर्डिनेंस त पोइ साम्हूं आयो। ॿी ॻाल्हि इहा त जॾहिं ऑर्डिनेंस अची वियो, हाणे ऑर्डिनेंस पधिरो थियो, अॼु हुनखे चोथों ॾींहुं आहे, हीउ तमामु क्रिटिकल मैटर हो। सिंध जी टेरिटरी ते वफ़ाक़ डायरेक्ट पंहिंजे हिकु तरह जो कब्ज़ो कयो। तव्हां हुनजी अथॉरिटी जा क्लासिस त पढ़ो त हीउ हिकिड़ो जहिड़ो स्टेट विद इन स्टेट पई ठही आहे, अथॉरिटी न इहा कहिड़ी कहिड़ी आफ़त तयारु थी आहे ऑर्डिनेंस जे अंदरि। मां त हैरान आहियां त एॾा लामहदूद इख़्तियार त ज़मीन विकिणी सघे थी, मॉर्गेज करे सघे थी, कोर्ट में तव्हां हुनखे क्वेश्चन नथा करे सघो। हीउ त अलाए कहिड़ी आफ़त, हिकिड़ो मॉन्स्टर पियो तयारु थिए हिन ऑर्डिनेंस जे थ्रू। ऐं उनखे इहे इख़्तियार आहिनि त सिटी गवर्नमेंट सां कंहिं बि शहर जे डायरेक्ट मुआहिदा करे सघे थी।
एडी पावरफुल अथॉरिटी, एडी पावरफुल इख्तियार तो मूं करें वज़ीर आज़म खे भी कोन ॾिठा हिन मुल्क जेतिरा हुन अथॉरिटीअ खे ॾिना पिया इन ऑर्डिनेंस जे। त पोइ इहो सभु कुझु जॾहिं साम्हूं आयो उनखे 4 ॾींहं गुज़री विया। कल्ह पहिरियों भेरो पीपुल्स पार्टी हिन ते रिएक्ट कयो आहे, जॾहिं उन खां परे सॼी सिंध में मुज़ाहिरा थिया आहिनि, सिंध जे लेखकनि, सिंध जे सियासी जमायतुनि उन ते रिएक्ट कयो आहे, मीडिया रिएक्ट कयो आहे, पार्टियूं ऐं ख़ासि तौर ते अवाम जूं चूंडियल हुकूमतुनि में वेठल पार्टियूं उहे त अॻुवाणी कंदियूं आहिनि अवाम जी। उहे वेट छो कनि त अवाम जागे, अवाम रड़ करे, अवाम मातम करे, अवाम जो मुंहुं मथो पिटे, भितियुनि सां मथो हणे त तंहिंखां पोइ असां जागूं। ऐं पोइ कल्ह पार्टीअ सरबराह जे स्टेटमेंट अचण खां पोइ ऐलान थियो आहे, हाणे काबीना जी मीटिंग थी आहे। त इहो जेको सॼा डिलेइंग फैक्टर्स आहिनि इहे छो थिया आहिनि? इहे त पीपुल्स पार्टी पंहिंजी साख खे धकयो आहे, पंहिंजे पाण खे नुक़सानु ॾिनो आहे सियासी तौर ते। इन दौरान जेतिरियूं बि स्पेक्यूलेशन्स हुयूं उहे सॼे जान जे साम्हूं हुयूं। तो इन सभिनी शयुनि ते मुंहिंजो ख़्यालु आहे त पार्टीअ जी क़यादत खे सोचणु घुरिजे संजीदगी सां भई उहो इन तरह सां छा गेन कंदा, छा लॉस कंदा इन तरीक़े सां। मूंखे अॼोके मौक़िफ़ खे मां एप्रिशिएट कयां थो, पर इन्हनि ॿिनि सवालनि सां गॾु जिन जो जवाबु सिंध जे माण्हुनि खे मिलणु घुरिजे त इहे सदन ऐं गवर्नर जे मीटिंग वक़्तु ख़ामोशी छो हुई, 4 ॾींहं छो लॻा आहिनि सॼी शइ खे रिबटल ॾियण में, ऐं ॿियो त अॻियां जी स्ट्रेटेजी छा आहे उहा पंहिंजा पब्लिक जे साम्हूं अचणु घुरिजे त हाणे सिंध गवर्नमेंट खे टैकल कीअं पई करणु पए। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहिब ॾे। जी अमर सिंधु साहिबा, सिंध हुकूमत जो मौक़िफ़ तव्हांजे साम्हूं आहे, कीअं था ॾिसो हिन मौक़िफ़ खे? ॾिसो, सभ खां पहिरीं त सिंध हुकूमत जे इन मौक़िफ़ जी आजियां खजे थी, ऐं ॿी ॻाल्हि इहा ज़हन में रखणु खपे त सिंध हुकूमत आवाम जी जेका सा मुतालबे या मुज़ाहिरे या एहतजाज जी नतीजे में इहो कयो, या जेका सा पंहिंजे लेखे में जेका सा पंहिंजी पार्टी जे साख खे बचाईंदे कयो, ॿिन्ही सूरतनि में मां ईअं सम्झां थी हिन वक़्तु पीपुल्स पार्टी जी हुकूमत चाहे सिंध जो अवाम हिक ई पेज ते आहिनि ऐं उन हिकु पेज ते हुजण जी आजियां करणु खपे। इन सूरत में जॾहिं इहो एतिरो जेके पाकिस्तान जे अंदरि जेको सियासी ऐं रियासती वहिंवार हले पियो, उन रियासती ऐं सियासी वहिंवार जे अंदरि इहो मौक़ो घटि हूंदो आहे जेॾी महिल जेका असां का बि चूंडियल हुकूमत पंहिंजे आवाम जे भले दबाव जे छाकाणि त हीउ डेमोक्रेटिक जेको प्रोसेस आहे उहो दबाव जे तहत हूंदो आहे ऐं विलिंगली या जेका असां को बि जेको इक़्तिदारी जेका धुर आहे उहा पंहिंजा मफ़ाद न छॾणु चाहींदी आहे, पर उनजे बावजूदि जेकॾहिं बीहे थी त उनखे आजियां कजे। नंबर ॿी जेका ॻाल्हि जेका अचे थी पई सीक्रेसी जी, मां जेका सा नसीर साहिब जे ऐं ॿियनि ॻाल्हियुनि सां घणी मुतफ़िक़ इन करे न आहियां छाकाणि त जेको कराची कमेटी जे दौरान जेको कुझु थियो आहे उहो असांजे अखियुनि जे आॾो थियो आहे। एहतजाजनि जे बावजूदि ऐं ख़तनि जे बावजूदि सिंध गवर्नमेंट जे तमामु घणे जेका सा इसरार, जंहिंमें सिंध हुकूमत सिंधी अवाम शायदि एतिरो बाख़बर न हुयो, पर सोशल मीडिया जी हद ताईं उते बि सवाल आया पे त कराची कमेटी कीअं थी ठहे, कीअं नथी ठहे, ऐं ॻाल्हियूं 1 महीने ताईं हलंदड़ हुयूं। तंहिंजे करे इहो चवणु त 1 महीने ताईं ॻाल्हियूं हलंदड़ हुयूं त हिननि जेका असां ख़बर छो न ॾिनी, हिननि छो न चयो, इहो मुंहिंजे ख़्याल में जेका असां हिकिड़े रियासती ऐं सियासी वहिंवार जेको हाणे मिसट्रस्ट वारो आहे त उन में इहा गुंजाइश मौजूदु आहे। ॿिए नंबर ते इहा ॻाल्हि आहे त इहो जेका असां जेकॾहिं जारी कयो वियो त उहो लिकायो छो वियो, छा सिंध हुकूमत खे ख़बर न हूंदी? उनजो जवाबु घटि में घटि जेका असां मां ईअं सम्झां थी त मुमकिन आहे ख़बर हुजे बि सही, पर हुन पॉसिबिलिटी खे नज़र अंदाज़ नथो करे सघिजे त ख़बर न हुजे। मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल ॾियां। टियों ॾींहुं जेका असां ही कल्ह जेका मुस्लिम लीग नून जे माण्हुनि ते जंहिं क़िस्म जी जेका असां गद्दारी जा जेके केस दाख़िल थिया आहिनि, जेका FIR काटियूं वियूं आहिनि, असांजो वज़ीर आज़म साहिबु चवे थो त उन ते उहो नाराज़ आहे, उनजी ख़बर खां सवाइ ऐं उनजे इल्म खां सवाइ जेका असां हीअ शयूं थियूं आहिनि त हिन मुल्क जे अंदरि हींअर जेको घणो कुझु थी रहियो आहे उहो घणनि ॼणनि खे ख़बर कोन्हे, बल्कि इहा बि ख़बर कोन्हे त जंहिं पावर ऐं जंहिं अथॉरिटी जे नाले में थी रहियो आहे उहा अथॉरिटी उहो पावर हिन खां वाक़िफ़ आहे या न आहे। ॻाल्हि इहा हले पई, मुमकिन आहे जेका असां हुन में सिंध हुकूमत पंहिंजूं कंडीशन्स रखियूं हुजनि, मुमकिन आहे उते जेका असां इहा पंहिंजी जेका सीक्रेसी आहे उहा मेंटेन कई वेंदी आहे कंहिं हद ताईं, पर इहो माना मुकमल तौर ते मिसट्रस्ट ॾेखारणु, त रुॻो हिकिड़े पासे मिसट्रस्ट ॾेखारणु मां सम्झां थी जाइज़ न आहे। ख़ुशाइंद ॻाल्हि इहा आहे त कंहिं बि सूरत में
हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट सिंध जे अवाम जे ऐन जेका असां मुतालबनि या ऐन उन जे ख़्वाहिशनि जे मुताबिक़ पंहिंजो मौक़िफ़ ॾिनो आहे। ऐं इहो मौक़िफ़ जंहिंजे लाइ चई वञे थी 4 ॾींहं गुज़री विया 5 ॾींहं गुज़री विया, मुंहिंजो ख़्यालु आहे त 4 ॾींहं 5 ॾींहं का वॾी शइ न आहिनि। जॾहिं इन सूरत में ऐं हर पार्टी जेको पाकिस्तान जो जेको हाणे जेको हाणोको जेको माहौल आहे उन हर पार्टी जे अंदरि हर जेका असां उन जा माण्हू मौजूदु हुजनि था, सभई हिकु पेज ते हुजनि, इहो बि मुमकिन घणो नथो हुजे। तव्हां इहो ॾिठो हुयो त जीअं आयो त हिकिड़ा वज़ीर जेका असां शुरू थी विया त इहो असांजे जेका असां तरक़ी जे लाइ ज़रूरी आहे। ऐं उन्हनि जी शिकिलियूं बि तव्हां ॾिठियूं हूंदियूं त जिन इहो पियो चयो उहो कहिड़ी सूरत में चई रहिया हुया, पर विदिन पार्टी डिबेट हलंदी आहे। इहा का डेमोक्रेटिकली जेकॾहिं अगरि का पार्टी पॉलिटिकल पार्टी आहे त उते विदिन पार्टी डिबेट बि हलंदी आहे, विदिन पार्टी लॉबीज़ बि हूंदियूं आहिनि, विदिन पार्टी मफ़ाद बि हूंदा आहिनि पंहिंजा ज़ाती ऐं सियासी। सो तंहिंजे करे इहो चवणु त माना मिसाल जे तौर ते जेका ज़रदारी लाइ जेको नवाज़ लीग जे माण्हू अची चयो त असां ज़रदारी ते एतबार नथा करे सघूं, त उनखे हिकिड़ो मौक़िफ़ सम्झणु पार्टी जो मां सम्झां थी जेका एतिरी लीनियंसी या एतिरी पंहिंजे दबाव तमामु जेका असां मौजूदु आहे, छाकाणि त इन ॻाल्हि में मां सम्झां थी त कंहिंखे बि जेका असां ॿ राय न हुजणु खपे त सिंध पहिरीं आहे, पार्टियूं बाद में आहिनि, सिंध पहिरीं आहे, ॿिया मफ़ाद बाद में आहिनि। उन खां पोइ जेकॾहिं इन क़िस्म जी जेका असां ॻाल्हि थिए थी त मां सम्झां थी सिंधी अवाम जे दबाव जे तहत बि थिए थी त बि उनखे आजियां करणु खपे। छाकाणि त असां इहो ॾिठो आहे त जेॾी महिल हैदराबाद ज़िलो विरहायो वियो हुयो तेॾी महिल बावजूदि इंडिया त माण्हुनि जेका असां ॾाढो रिएक्ट बि कयो हुयो, पर उहो हथ वठी MQM जे उनखे ॾिनो वियो हुयो, सो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त पार्टियूं उन मुताबिक़ जेका असां रेस्पॉन्स न कनि, जेका पार्टी करे थी त उन ते सिंध हुकूमत खे ज़रूर जेका असां तव्हांजो मौक़िफ़ अची हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब, सिंध हुकूमत जो मौक़िफ़ तव्हांजे साम्हूं आहे, छा चवंदव? सिंध हुकूमत पंहिंजे मौक़िफ़ में पाण क़बूलवार थी आहे त हुननि खे इन मामले जी ख़बर हुई, पर हू नेक नियती सां इन मामले में सोचे रहिया हुआ, पर हिननि खे इहा ख़बर न हुई त को इन तरह सां ऑर्डिनेंस जारी कयो हुई। पोयों जुमिलो हुननि जो पंहिंजो पाण खे सेफ गार्ड करण जे लाइ आहे, जॾहिं त पहिरीं जेका शइ आहे जेका इहा क़बूलियत आहे त हू नेक नियती सां करणु पियो चाहियो, पर उहा शइ उहे न थी आहे। त आउं सम्झां थो त पीपुल्स पार्टी सिंध जे माण्हुनि सां वेसाघाती करे चुकी हुई, उन्हनि इन ते सॼो पंहिंजो कंसेंट ॾेई छॾियो हो, पर हाणे जॾहिं सिंध जो अवाम सुजाग थी पियो, हुननि जॾहिं हुन ते एतिरो सख़्ती सां पंहिंजो रद अमल ॾेखारियो ऐं उहो जॾहिं पीपुल्स पार्टी खे लॻो त सिंध जा माण्हू इन में कंहिं बि तरह सां उनखे बख़्श न कंदा, तंहिंजे करे हुननि उहो उन तां पंहिंजो हींअर नओं मौक़िफ़ अख़्तियार कयो। हिकिड़ो सबबु इहो थी सघे थो, ॿियो सबबु इहो थी सघे थो त पीपुल्स पार्टी पंहिंजे मिलंदड़ शेयर जे बुनियाद ते जेको हुननि खे अश्योर कयो वियो हूंदो त उते जी तरक़ी में कंहिंजे डेवलपर खे कहिड़ी शइ ॾिनी वेंदी ऐं उहे शयूं कीअं हूंदियूं, ऐं मुमकिन आहे त हिन वक़्तु उहे मुआइदा या जेके खुफ़िया ॻाल्हियूं हुजनि उहे रद्द थी चुकियूं हुजनि, छाकाणि त PDM बि पुठियां उहा जेके सॼी जदोजहद हले थी कुझु मामला उहे बि हूंदा। त तंहिंखां पोइ हाणे पीपुल्स पार्टी अखि खोली आहे त जेका शइ असां करणु पिया वञूं, जंहिं फ़ाइदे जे बुनियाद ते करणु पिया वञूं, उहो बि न पियो मिले ऐं सिंध जो माण्हू बि उन जे करे असांखे जवाबदार कंदो, तॾहिं हुन पंहिंजो इहो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे। पर आउं सिर्फ़ु इहो थो चवां त इहो कीअं मुमकिन आहे त हिकिड़ो महीनो पूरो ऑर्डिनेंस जी तयारी थींदी हुजे, गवर्नर हाउस में मीटिंग्स थींदियूं हुजनि, सिंध हुकूमत उन खां बाख़बर हुजे, पाण उहा क़बूल थी करे त हू उन में नेक नियती सां उन में शामिल हुया, ऐं इन ऑर्डर जेको गज़ेट में पब्लिश थी आयो आहे, प्रिंट थी आयो आहे, उन खां पहिरीं इन्हनि खे इन शइ जी ख़बर न पई हुजे। वरी जे क़बूल था कयूं त वाक़ई इन्हनि खे इहा ख़बर न पई आहे, पोइ त असांखे अफ़सोस करणु घुरिजे त असीं सिंध जा माण्हू जिन खे चूंडे असेंबली ऐवान में मोकिलियूं था त हू असांजे इन्हनि सभिनी शयुनि जो तहफ़ुज़ कंदा, उन्हनि जी उते मालिकी ऐं वारसी कंदा, त उहे एतिरा नाअहल आहिनि, उन्हनि खे एतिरियूं अखियूं उन्हनि जूं पूरियल आहिनि जो मुल्क में हेतिरो कुझु थी थो वञे उन्हनि खे ख़बर नथी पए। पोइ त हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे त पीपुल्स पार्टी खे पहिरीं त पंहिंजे इन तरीक़े हुकुमरानी खे तब्दील करणु खपे, जंहिंमें उहे सॼी राति पंहिंजे मज़े जे लाइ जाॻनि था ऐं पोइ ॾींहं जो सॼो ॾींहुं सुता रहनि था, ऐं पुठियां उन्हनि जे अहिड़ा ऑर्डिनेंस जारी थी था वञनि जेके सिंध जे धरतीअ ते ॿिए कंहिंजे मुकमिल तरह ते कब्ज़े जो बुनियाद विझंदा हुजनि, त पोइ इनखे छा चइजे। आउं कंहिं बि तरह सां पीपुल्स पार्टी खे इन सॼे ऑर्डिनेंस खां
वरी उल ज़िमा नथो करार ॾेई सघां ऐं सम्झां थो त हू इन में शरीक आहिनि, इन ॾोह में बराबर जो उन्हनि जी हिसेदारी आहे। जेकॾहिं उन्हनि खे नज़र न आयो आहे, खुफ़िया तौर ते थियो आहे, तॾहिं बि हू ज़िम्मेवार आहिनि, छाकाणि त हुननि खे इहा शइ मिलियल ई इनजे करे आहे त हू कहिड़ियुनि शयुनि ते अखि रखनि, कहिड़ियुनि शयुनि ते नज़र रखनि ऐं सिंध जे वसीलनि जी, सिंध जी धरती जी मालिकी कहिड़े बुनियाद ते कनि। जेकॾहिं हू उन में शरीक आहिनि, उन नेक नियती जे बुनियाद ते ई शरीक आहिनि, जेका ही चवनि था त असां नेक नियती जे बुनियाद ते वियासीं, त तॾहिं बि आउं सम्झां थो त सिंध जे माण्हुनि जे आॾो उन्हनि जा ॾोही आहिनि जो हुननि उन नेक नियती जे दौरान बि असांखे ॿुधायो कोन त हुननि जी कहिड़ी नेक नियती हुई ऐं हू छापे करणु घुरियो उन्हनि, जेको न थियो, जंहिंजे करे हाणे अॼु जेको आहे सो हू सिंध जे अवाम सां गॾु थी बीठा आहिनि। उन सां गॾोगॾु आउं सम्झां थो त पीपल्स पार्टी अॼु कैबिनेट में सिर्फ़ु इहो चई छॾणु त उनखे रद्द था कनि, इन फ़ैसिले खे, ऑर्डिनेंस खे क़बूल नथा कनि, इहो नाकाफ़ी आहे। इन खां पोइ जी स्ट्रेटजी वाज़िह करणु खपे त इन ऑर्डिनेंस खे वापसि वठण जे लाइ सिंध हुकूमत कहिड़ो लाइअमल अख़्तियार कंदी। आया हुआ लीगल फ्रेमवर्क में जुडिशरी सिस्टम जे तौर ते उन खां वञी करे का वठंदी मदद, या सिंध असेंबली जे पार्लियामेंट जे अंदरि उन जो करारदाद आणे उन ऑर्डिनेंस खे रद्द करण जे लाइ जेका आहे कोशिश कंदी, या हींअर जेको नेशनल असेंबली ऐं सेनेट जे अंदरि उनजा नुमाइंदा वेठा आहिनि उहे उन ते को आवाज़ उथारींदा। तंहिंजे करे इहा स्ट्रेटजी न ॾियणु ऐं सिर्फ़ु एतिरी स्टेटमेंट ॾेई छॾणु अञा इहो शक जी गुंजाइश रखे थी त जेकॾहिं पीपल्स पार्टी जी उहा नेक नियती जंहिंजे बुनियाद ते इन्हनि इन ऑर्डिनेंस ते या इन सॼे मामले ते का ॻाल्हि ॿोल कई हुई ऐं उहा जेकॾहिं हिननि खे ॾेखारे ऐं कराई थी वञे त छा पोइ पीपल्स पार्टी वापसि वरी उन ते ख़ामोश थी वेंदी? त मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी खे इन ऑर्डिनेंस खे रद्द करण सां गॾोगॾु पंहिंजे आईंदे जी लाइ अमल बेवाज़िह करणु घुरिजे ऐं उन सां गॾोगॾु जेको सिंध जो अवाम हाणे इन ऑर्डिनेंस खे रद्द कराइण जे लाइ रोडनि रस्तनि ते ईंदो, जेकॾहिं उन में सिंध हुकूमत उन्हनि जी ॾाढो रुकावट बणिजंदी त तॾहिं उन मां बि ख़बर पइजी वेंदी त सिंध हुकूमत जी इन मामले ते संजीदगी सचाई कहिड़े पासे आहे ऐं कंहिंसां गॾु आहे। जी ठीकु आहे, हलूं था डॉक्टर जमील साहब। जमील साहब, हिकिड़ो तासुर इहो आहे त जेको शदीद अवामी रद्दमल हुयो उन दबाव खां पोइ जेका आहे सिंध हुकूमत ही हक़ीक़तूं जेके आहिनि मंज़र आम ते आंदियूं आहिनि, छा हाणे हिन सूरत हाल में कंहिंजूं जेके ॻाल्हियूं थियूं हुयूं वफ़ाक़ सां जेके ॻाल्हियूं थियूं हुयूं सिंध हुकूमत जूं, उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं हुयूं ऐं कंहिंजे विच में थियूं हुयूं, ऐं जेका ॻाल्हि हाणे इनाम भट्टी साहब कई त अॻिते जो लाहे अमल छा हूंदो, इहे सभु ॻाल्हियूं वाज़िह न करणु खपनि सिंध हुकूमत खे? न, इहो त शुरूआत में ई वाज़िह करणु खपंदा हुआ हिननि खे। ॾिसो 8 लख असांजा जेके आहिनि माहीगीर, उहे इन सां त हिकिड़े कलम सां ई इफेक्ट थींदा न। उन्हनि जो त दग इहो आहे, उन्हनि जो रस्तो इहो आहे, इन्हनि बेटनि सां उन्हनि जी ज़िंदगी आहे, सदियुनि खां इहा ज़िंदगी उन्हनि सां आहे। हीअ त ऑटोमेटिकली उनजी सॼी ज़िंदगी, बाक़ी त सभिनीनि जो थींदो ई थींदो। हीअ त डेल्टा जो हिसो आहे, सिंध डेल्टा जो हिसो आहे। इन में बाक़ी जेके प्रॉब्लम्स ईंदा उहे त ईंदा ई ईंदा, पर हिकिड़े जुम्बिश कलम सां जेके चवंदा आहियूं 8 लख माण्हू जेके उहे इफेक्ट था थियनि, उन्हनि जी उन वेलफेयर लाइ, उन्हनि जो जेको आहे इंश्योर करण लाइ, त उन्हनि जी अबनि ॾाॾनि खां जेको उन जो आहे कमु, उन कम में रंडियाप न थिए, उन कम खे जारी रखनि उहे। इहो इहा पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इन में त ज़ाहिर आहे जी सिंध गवर्नमेंट हाणे जेके ॻाल्हियूं करे थी पई, इहे ॻाल्हियूं उन वक़्तु करे आहे जेॾी महिल मीटिंगूं पई हलनि इस सिलसिले में, जेॾी महिल जेके इन्वेस्टर अचनि पिया। इहे इन्वेस्टर पहिरियां बि इन मामले में आया आहिनि। जीअं मां ॿुधायां पियो त अॼु खां 20-25 साल पहिरियां बि इहे मलिक रियाज़ उन वक़्तु न हो, ॿिया हुया, उहे सभु लॻा पिया हुआ त इन्हनि खे मिले। हाणे उन में मलिक रियाज़ बि शामिल थी वियो आहे। उन में तव्हांखे मां ॿुधाए छॾियमि त इन खां पहिरियां ज़ाहिर आहे PP गवर्नमेंट बि उहा इंट्रस्टेड हुई उन में। हाणे मर्कज़ साइड ते ॻाल्हि हली वई आहे त थोरो उन्हनि खे अञा वधीक इन में सहारो मिली वियो आहे। पर असुल तव्हांजे सुवाल जो जेको मुख़्तसर जवाबु इहो आहे त हा, इन में महसूसु बिल्कुलु थिए थो पियो त हाणे सिंध गवर्नमेंट खे प्रेशर पियो आहे माण्हुनि जो, ऐं सिंध गवर्नमेंट खे लीडरशिप खे ख़बर आहे त हू ॾिसे थी पई त सिंध में इहे मामिलो वधंदो घटंदो न। या त ॿुधाइनि त इन जे करे ही एतिरो वॾी इन्वेस्टमेंट आणीनि था पिया, एतिरा पैसा जे कमाईंदा इन मां, इन पैसनि मां दादू में कहिड़ी तरक़ी थींदी, लाड़काणे में कहिड़ी तरक़ी थींदी, सखर में कहिड़ी तरक़ी थींदी, कहिड़ा प्रोजेक्ट उते आंदा वेंदा, ऐं इहे जेके माहीगीर आहिनि इन्हनि जी जेका इंश्योरेंस केरु ॾींदो त उन्हनि जे कम ते को असरु न पवंदो। त हीअ ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। ॿी ॻाल्हि हिन में इहा आहे त जेको वक़्तु आहे पीपल्स पार्टी खे बि ख़बर आहे त हाणे हू शामिल आहिनि
जेके इन मूवमेंट में डेमोक्रेटिक मूवमेंट में त इन में हू चाहींदा त माण्हू एतिरा नाराज़ बि न थी वञनि त सुभाणे इन्हनि खे शो हिते करिणो आहे कराचीअ में ते माण्हू जेके उन्हनि जे एंटी को जुलूस जलसो कढी अचनि या उन में शामिल वधीक न थियनि ऐं या उन्हनि खे एतिरी स्ट्रेंथ न मिले त हू ज़ाहिर आहे सभु ॻाल्हियूं उन्हनि जे ज़हन में बि हूंदियूं इन जे करे इहे ॻाल्हि पर जीअं पहिरियां ॻाल्हि थी त असां बिल्कुलु अॼाणी था कयूं इन जी त हीअ जेके हाणे बि देरि आहे त दुरुस्त आहे इन्हनि इहो कयो आहे पर इन जो तव्हांजे सुवाल जो ॿियो हिसो जेको आहे त हाणे ॾिठो इहो वेंदो त केतिरी जल्दी केतिरी इन में शिदत सां इहे कॉल कंदा असेंबली रेज़ोल्यूशन में कहिड़ी तकरीरूं थींदियूं हुते मेंबर्स जे तरफ़ां सिंध असेंबली जी ॻाल्हि थो कयां पियो ऐं उन खां बाद कहिड़ी मज़बूतीअ सां उहे रेज़ोल्यूशन पास करे हुकूमत खे पहुचाईंदा पहिरीं ॻाल्हि ॿी जेके जुडिशियल रस्ता जीअं पहिरियां ॻाल्हि हले पई उन में केतिरी देरि था कनि त जुडिशियल रस्तो अख़्तियार कनि सुप्रीम कोर्ट जो रस्तो अख़्तियार कनि पाण था चवनि न त अनकॉन्स्टिट्यूशनल आहे त असां वटि कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट पई आहे सुप्रीम कोर्ट आहे जेको इंटरप्रेट थी करे उनखे उन खां अलावा जेको आहे ही सिंध गवर्नमेंट ॿिया जेके इन्हनि वटि जेके इहे पॉइंट्स इन्हनि हाणे ज़ाहिर कया आहिनि बिलावल भुट्टो साहब त तमामु हिकु स्ट्रॉन्गेस्ट मैसेज उन ॾिनो आहे शायदि उन में इंडिविजुअली असां मां कंहिंखे एतिराज़ बि हुजे त मोदी सां ॻंढण इनखे शायदि उनजी ज़रूरत बि न हुई पर तंहिं हूंदे बि उहो अकासी थो करे त जज़्बात जी त एतिरी शिदत सां सिंध जे माण्हुनि जी जज़्बात थी आहे त हिकिड़ो लीडर आहे उन होसी ताईं वञी इहा स्ट्रॉन्ग स्टेटमेंट ॾिनी आहे त हाणे सेंट्रल गवर्नमेंट इन खां बाद आई एम श्योर त इन ते या त पंहिंजा कार्ड खोले ॿुधाईंदी त असां इहे तरक़ी कंदासूं सिंध लाइ इहो केतिरो मुफ़ीद आहे ऐं सिंध गवर्नमेंट जो इन में केतिरो जेका अंडर दी कॉन्स्टिट्यूशन केतिरो अमल दख़ल ऐं अख़्तियार हूंदो जे हुन में सेटिस्फाई करे थी वठे त मां सम्झां थो त न माण्हुनि खे एतिरो को एतिराज़ हूंदो न माहीगिरनि खे एतिराज़ थींदो जे उन्हनि जे अबनि ॾाढनि जो कमु आहे उन ते को इफेक्ट न पवे ऐं जे रेवेन्यू सिंध गवर्नमेंट खे मिलंदो रहे त मां सम्झां थो पोइ ठीकु आहे उन लिहाज़ सां पर माण्हुनि खे त कॉन्फिडेंस में वठनि न माण्हुनि खे जेसि ताईं पतो न हूंदो ऐं जेको हिन में लुक छुप में ॻाल्हियूं थी पवंदियूं त पोइ इहा वसवसा बि उथंदा इहे मिसट्रस्ट बि थींदो माण्हू रोडनि ते बि निकिरंदा माण्हू रस्तनि ते बि निकिरंदा माण्हू मिसयूज़ बि थींदा माण्हू फिफ्थ जनरेशन वार में जेको आहे ॿियनि जे कम बि थी वेंदा इहे सभु शयूं जेके इन्हनि खे इन करे डेमोक्रेटिक गवर्नमेंट में ट्रांसपेरेंसी तमामु ज़रूरी आहे ठीकु आहे हलूं था नसीर साहब सिंध हुकूमत जा जेके वज़ीर चवनि था त ॻाल्हियूं थियूं हुयूं नेक नीयत सां थियूं उहे कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं ऐं कंहिंजे विच में थियूं छा ई पब्लिक थियण न खपनि सिंध हुकूमत जे वज़ीरनि खे ॿुधाइणु घुरिजे त नेक नियती कहिड़ी हुई हिकु अंडरस्टैंडिंग छापे थी ऐं जेकर के ॻाल्हियूं थियूं त ज़ाहिर आहे ही ऑफिशियल मामला आहिनि ही को ज़ाती बनियुनि जो ॾेती लेती जो कमु थोरी आहे उन जा मिनट्स हूंदा उन जा डॉक्यूमेंट्स हूंदा उहे किथे त रिकॉर्डेड हूंदियूं छो त हिकिड़े सूबे हिकिड़े वफ़ाक़ जे हुकूमत जे विच में इहे ॻाल्हियूं ॿोलियूं चयूं थियूं आहिनि मां नेकनियती या बदनियती ॻाल्हि नथो कयां यकीनन हू चवनि था त मां ट्रस्ट थो कयां त नेकनियती हूंदी पर पोइ उन जा डॉक्यूमेंट्स उन जा उहे बि ज़ाहिर आहे किथे पब्लिक हिन सिचुएशन में करणु घुरिजनि जीअं नेकनियती ज़ाहिर थी वञे गवर्नर पे थो दवाऊं करे त असांखे सरकार इजाज़तनामो NOC ॾिनी हिकिड़ो NOC जो कागज़ आहे जेको जुलाई जे महीने जो सोशल मीडिया ते पे थो हले मूं वटि उनजी वेरिफिकेशन कान्हे तंहिं करे मां उनखे किथे बि शेयर नथो पियो करे सघां हले पे थो अव्हां वटि बि शायदि आयो हुजे उन में बज़ाहिर इहो ॼाणायल आहे त सिंध हुकूमत चए थी त असां हीअ आइलैंड्स तव्हांखे डेवलपमेंट लाइ ॾियूं था उहो लेटर जेन्युन आहे या फेक आहे इहो सिंध गवर्नमेंट ॾिसंदी त पाण उहो ॿुधाए सघंदी त हीउ कूड़ो आहे या हथरादू आहे वाटेवर पर इन विच में जेतिरियूं बि नेकनियती सां ॻाल्हियूं हलियूं पे या जेके बि अंडरस्टैंडिंग थी पे उहे त पब्लिक खे ॿुधाइणु घुरिजनि न हाणे जॾहिं हाणे सिंध हुकूमत चए थी त असां सां वेसाघाती थी आहे वेसाघाती जो मक़सदु इहो आहे त असां सां वेसाघाती जो त सिंपल माना इहा आहे न त असांखे ॻाल्हि चई हिकिड़ी वई ऐं कई ॿी वई आहे ही जेको हेॾो सारो जामा ऑर्डिनेंस ठहियो आहे ख़ुदि इन ऑर्डिनेंस खे बि कॉन्स्टिट्यूशनल जे पर्सपेक्टिव में ॾिसे टोटली अनकॉन्स्टिट्यूशनल मां त कॉन्स्टिट्यूशन जो माण्हू कोन पर प्राइमा फेसा आहे तव्हां ॾिसी तव्हां को ॿार बि तव्हांखे ॿुधाईंदो जेको 5 दर्जा पढ़ियल हो रुॻो आइन जो तर्जुमो पढ़ंदो त तब पवंदो त ही अनकॉन्स्टिट्यूशनल त मां इहो थो सम्झां त कोर्ट जी ॻाल्हि निकिती मां ज़ाती तौर ते शायदि हिन जे फेवर में पर्सनल मुंहिंजो व्यू आहे रेस्पेक्ट द डिसएग्रीमेंट
कोर्टुनि जंहिं तरह एनडीएमए खे हिते लाइसेंस ॾेई छॾियो त हिकिड़े वफ़ाक़ी इदारे खे कॉन्स्टिट्यूशनली राइट हुयो ई कोन त हिते अची कमु करे कोर्ट उनखे राइट ॾेई छॾियो। तंहिंजे करे मां त मूंखे ख़बर न आहे त कोर्ट में अहिड़ा मैटर खणी वञण जो फ़ाइदो थींदो या माॻे उनखे लीगल कवर मिली पवंदो, उहा लेजिटिमेट त न थी वेंदो हुते वञी। ही पॉलिटिकल मामला आहिनि, ही माण्हुनि जे इंट्रेस्ट खे सेफ गार्ड करण जा मामला आहिनि। इन ते सिंध हुकूमत खे हिकिड़ो क्लियर स्टैंस जेको हुन थोरो देरि सां वरितो, पर जेको हुन चयो आहे, मां वरी बि हुनखे एप्रिशिएट थो कयां त हुन स्टैंस वरितो आहे। सवाल पंहिंजी आहे ते जेके हुन में क्वेश्चन मार्क आहे से बि मूं साम्हूं हिन करे रखिया त अञा सिंध हुकूमत खे सभई माण्हुनि जे साम्हूं आणणु घुरिजनि त वधीक ॻाल्हि थी थिए त हिन सॼे ड्रामे जे पुठियां थियो छा पिए। फाइनली मुंहिंजी हिकिड़ी गुज़ारिश आहे, हाणे इहो 20-25 सालनि खां इहो किसो हले पियो 2006 में हुन खां अॻु में बि इहे आइलैंड्स जेतिरो वक़्तु ख़ाली पिया हूंदा ओतिरो वक़्तु हिन ते हाणे वफ़ाक़ी हुकूमत जी अखि रहंदी। सिंध हुकूमत जा ॿेट आहिनि, सिंध हुकूमत बिना देर जे इन जे डेवलपमेंट जो को प्लान ठाहे। ऐं मां त चाहींदुसि त वज़ीर आज़म बि चए थो न त ग़रीब माण्हुनि खे छित मिलणु घुरिजे, हाउसिंग स्कीम ठहणु घुरिजे। नया पाकिस्तान सिंध हुकूमत चए त बाबा ही मोहणनि जी सस्ती वसंदी था ठाहिनि, मोहणनि खे साधन किस्तुनि ते घटि किस्तुनि ते या ग्रांट में डेवलपमेंट पर्पस त पोइ इहो आहे गरीब माण्हुनि खे ॾियनि, उते हुनखे सुठा ॻोठ ॿधी माण्हू कराची जा वारिस आहिनि जेके इब्राहिम हैदरी ऐं रेड़ीअ जे पासे ते वेठा आहिनि, जंहिंजे अखियुनि जे साम्हूं इहो आइलैंड आहे, 5-6 किलोमीटर जो साम्हूं डिस्टेंस आहे। इहे माण्हू इन वारिस जेकर केरु आहे त पोइ इहे माण्हू थींदा, उन्हनि खे हिते प्लाट ॾियनि, उन्हनि खे हिते बोट यार्ड ठाहे ॾियनि, इन्हनि खे हिते नेट रिपेयरिंग यार्ड ठाहे ॾियनि, उते उन्हनि खे ॿ-4 के सुठा स्कूल ऐं कॉलेज ठाहे ॾियनि ऐं उते तिमर जी प्रोटेक्टेड एरिया डिक्लेयर करे छॾनि, मे बी हिकिड़े हिसे खे नेशनल पार्क जो दर्जो ॾियारे छॾनि, जेको इकोलॉजिकली सेंसिटिव पार्ट आहे उनखे प्रिजर्व करण लाइ उनखे कार्व आउट कनि ऐं उनखे डिक्लेयर करे छॾनि त प्रोटेक्टेड एरिया आहे। देयर आर वेज टू सिक्योर योर ओन लैंड। त अहिड़े क़िस्म जा अफर्मेटिव एक्शन वठी किसो ख़तमु कनि। ठीकु आहे, हलूं था अमर सिंधु साहब वारे। जी अमर सिंधु साहब, ॾिसो मां त इहो सम्झां थी त अगरि का हुकूमत पंहिंजे अवाम जे प्रेशर जे तहत बि को कमु करे थी त पाकिस्तान में हुनजी आजियां इन करे करणु खपे त ही जेको मुल्क आहे उहो मुल्क दरअसल ही जेका पार्लियामेंट या बज़ाहिर जेके आहिनि से हुकूमतूं आहिनि उन्हनि खां अलावा बि जेके आहिनि से घणेई फोर्सिस आहिनि जेके हिन जे सॼनि मामलनि खे कंट्रोल कनि थियूं। तंहिंजे करे अगरि का सियासी हुकूमत दबाव जे अंदरि अची बि जेकॾहिं उन पंहिंजा पेर पोइते करे थी तॾहिं बि इहा ख़ुशाईंदा, छाकाणि त उहा महसूसु करे थी, इहो मैसेज मिले थो त हुननि वटि अवाम जे एहतजाज, अवाम जी जेका आहे गुस्से ऐं कावड़ जो जेको आहे उनखे अहमियत ॾिए थी, उनजे लाइ अवाम अहमियत जोॻो आहे। नंबर 1 इहा ॻाल्हि जेका असां इन जे करे हुनखे। ॿी ॻाल्हि इहा जेका असां जेका मामला तय थिया आहिनि उहे साम्हूं अचणु खपनि, बेशक साम्हूं अचणु खपनि, पर हक़ीक़तनि हिन वक़्तु जेके साम्हूं शयूं अची रहियूं आहिनि कुझु अहिड़ी शयूं साम्हूं बि अची रहियूं आहिनि जेके साम्हूं न अचणु खपनि। जेका सियासी माना जंग ऐं वेड़ में इन जे करे हुकूमतूं सियासी पार्टियूं पंहिंजा सभु पता हिकु टाइम ते न खेॾंदियूं आहिनि, कुझु पता बचाए रखंदियूं आहिनि पंहिंजी बार्गेनिंग लाइ। मां वरी हिकिड़ी ॻाल्हि वरजायां त पंहिंजी बार्गेनिंग लाइ अॻिते हली सघण जे लाइ उहे ज़रूरु बचाए रखंदियूं आहिनि। जेतिरो अवामी प्रेशर ईंदो, जेतिरो अवामी दबाव हूंदो ओतिरी घणी तव्हांखे शफ़ाफ़ियत नज़र ईंदी। पंहिंजे लेखे में पंहिंजी जेका असां हुनजे बुनियाद ते हू कनि इहो शायदि मुमकिन न आहे, इन करे बि मुमकिन न आहे। ॿियो हिकिड़ो अर्ज़ु कंदी हलां त पाकिस्तान जे अंदरि ख़ासि तौर ते सिंध में जंहिं क़िस्म जे आइडियलिस्टिक लेवल ते वञी डिमांड कई वञे थी सियासी हुकूमतनि खां या डिमांड कई वञे थी, मिसाल जे तौर ते हींअर ॻाल्हि पे आई भई कोर्टनि में मामिलो जेको आहे सो कानून जो आहे, आइन जो आहे, अदालतूं तय कंदियूं। जेकॾहिं प्रैक्टिकली ॾिठो वञे, हिस्टोरिकली ॾिठो वञे त छा हक़ीक़तनि हिन मुल्क जे अंदरि जेके बि इदारा आहिनि उहे कॉन्स्टिट्यूशन जी अहमियत, कॉन्स्टिट्यूशन जे जेका असां रूल्स खे एतिरी अहमियत ॾियनि थियूं या नथियूं ॾियनि। हक़ीक़तनि उन्हनि वटि कॉन्स्टिट्यूशन अहम आहे या पंहिंजा मफ़ाद अहम आहिनि या रूलिंग पार्टी जा मफ़ाद या उनखां मथबरियूं जेके कुवतूं आहिनि उन्हनि खे सर्व कनि था। सो इन जे करे मां इहो सम्झंदसि त आइडियलिस्ट डिमांड भली हुजणु खपे
उनमें को जेका असां ख़राबी कान्हे, पर आइडियलिस्ट डिमांड पे तव्हांजो सभई जेका असां जेको पॉलिटिकल जेको सियासी कल्चर आहे उहो कहिड़ी बि माना सियासी जमात खां उहो जेका असां उन ते पूरो लहणु ईअं मुमकिन न आहे। जेके शयूं थियूं आहिनि, जेके शयूं साम्हूं आयूं आहिनि, उन ते ज़रूरु आजियां करणु खपे, ज़रूरु इहो जेस्टर ॾियणु खपे त सिंध जी हुकूमत ऐं सिंध जो अवाम हिकु पेज ते आहिनि। मां सम्झां थी त जेकॾहिं इहो मैसेज वञे थो सिंध जो अवाम ऐं सिंध जी हुकूमत हिकु पेज ते आहिनि, त शायदि सिंध जी हुकूमत बि जेका असां उन जे लाइ वधीक जेका असां वठी सघे। आख़िर में मां इहा ज़रूरु चवंदुसि त इहा ॻाल्हि इन में को शक कोन्हे, बेट जेसि ताईं ख़ाली हूंदो आहे। मूं तव्हांखे पंहिंजे हिन प्रोग्राम में ॿुधायो हुयो त ही भुट्टो जे ज़माने खां वठी साईं जमील साहब त चवे थो पियो त जेका असां पीपल्स पार्टी जे दौर खां वठी या गौस अली शाह जे दौर खां वठी, पर मां तव्हांखे वरी वरजाए ॿुधायां त ज़ुल्फ़कार अली भुट्टे साहब जे दौर खां वठी बेटनि जे हवाले सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं मुख़्तलिफ़ सियासी हुकूमतूं कंदियूं आयूं आहिनि। असांजो जेको इंट्रस्ट आहे उन जी डेवलपमेंट जे हवाले सां सिंध जे आवाम जो जेको इंट्रस्ट आहे उहो आहे त उन जे लाइ जेको बा अख्तियार अथॉरिटी आहे उते कहिड़ी डेवलपमेंट हुजणु खपे, कहिड़ा मनसूबा अचणु खपे। हिकु त उहा फुल्ली तौर ते 18वीं तरमीम खां पोइ उहा अथॉरिटी सिंध हुकूमत खे हुजणु खपे। ॿिए नंबर ते जेका डिमांड आहे उहा इहा आहे त उहा जेका बि मनसूबा ठहनि थिया उहो प्रो पीपल्स हुजणु खपनि। इहो न्यू लिबरल जेको असां मॉडल आहे इकोनॉमी जो, उन जे तहत तव्हां ॿाहिरियां ऐं जेके इन्वेस्टर घुराए रुगो उन्हनि खे सर्व नाहे करिणो, उनजो केतिरो हिसो तव्हांजे सिंध जे माण्हुनि खे, उते जे स्टेक होल्डर्स खे, उते जे असली माण्हुनि खे, माहीगीरनि खे, सिंध जे खे केतिरो रेवेन्यू, केतिरो कुझु मिले थो। इहे सभु शयूं अहम आहिनि जेके ॻाल्हि ज़हन में रखण जोॻियूं आहिनि। सिंध गवर्नमेंट तॾहिं टाइम जी कमी आहे, तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब। अनिल, पहिरीं त आउं उनखे बिल्कुलु ईअं ई सम्झां थो त पीपल्स पार्टी अवाम जे प्रेशर में अची करे सिंध जे माण्हुनि जे सुजाॻीअ खे ॾिसी करे हाणे पंहिंजो मौक़िफ़ तब्दील कयो आहे। न त हुननि जे पंहिंजे ॻाल्हियुनि मां पधिरो आहे जंहिंमें हू चवनि था त नेक नियती सां असां कयो पए। हुननि जेको बि कयो पए हिननि ख़ुदि बि उहो लिक में कयो पए, गुजगोह में कयो पए, ऐं उहो लिकाइण जो हिननि शुरूआत कई। उनजो हुननि फ़ाइदो वरी वफ़ाक़ी हुकूमत वरितो त हुननि बि गुजगोह में हिकिड़ो अहिड़ो ऑर्डिनेंस जारी करे छॾियो। त ज़ाहिर आहे जॾहिं ॿ चोर मिली करे लिकी चोरी कंदा, पोइ वरी हिकिड़ो चोर हुनखे ॿियो हिसो न ॾींदो त तॾहिं पोइ वरी ॻाल्हियूं खुलंदियूं। आउं हिते इन्हनि ॻाल्हियुनि खे बिल्कुलु नसीर जी ॻाल्हि सही आहे, वैलिड आहे। इहे असांजा क़ौमी मामला आहिनि, सिंध जी धरती ऐं वसीलनि जो मामलो आहे। इन जो कोर्ट सां इन्हनि सां को बि मैटर न आहे। हीअ आइन जे अंदरि कॉन्स्टिट्यूशन में जेको असांखे प्रोटेक्शन मिलियल आहे उन तहत इन जो हल कढणु खपे। ऐं मूंखे इन ते बि आहे त 18वीं तरमीम खां पोइ सिंध हुकूमत हिन वक़्त ताईं इन क़िस्म जी कहिड़ी लेजिस्लेशन कई आहे जंहिंमें सिंध जे इन सभिनी ज़मीन जे वफ़ाक़ खे ॾियण जो तरीक़ेकार, उनखां वापसि वठण जो तरीक़ेकार, उनजे इस्तेमाल ते को कानून साज़ी करे। हिकिड़ी इहा शइ न करणु, इहा बि इन्हनि जी कोताही आहे। ॿियो आउं इनखे जेका शइ अमर चई पए त असांखे ॿियनि पासनि खे बि ॾिसणु खपे, ही पाकिस्तान आहे, आइडियल शयूं, त पोइ असांखे इहो बि यादि रखणु खपे त उहो फ़र्द जेको हिकिड़ी सीट ते जॾहिं वज़ीर आला थी थो अचे त उहो जॾहिं को अहिड़ो अमल करे थो, असां उनखे त चऊं था त सिंध दुश्मन आहे। उनजे ख़िलाफ़ त अॼु ॾींहं ताईं असां ॻाल्हाईंदा रहूं था, पोइ चाहे उहो जाम सादिक अली हुजे या अरबाब रहीम हुजे। पर पीपल्स पार्टी छाकाणि त सिंध जो वॾो मैंडेट वठी थी अचे, उहा जॾहिं अहिड़ो कमु करे थी त पोइ असां उन्हनि खे वरी इहो बेनिफिट ॾियणु था चाहियूं त न मुल्क जे अंदरि कुझु ॿिया मामला बि आहिनि जंहिंजे करे थिए थो। त आउं चवां थो त पीपल्स पार्टी सिंध जे उन मिलियल मैंडेट जो इन तरह सां हक़ अदा न कंदी रही आहे। हर भेरे हुननि अहिड़े क़िस्म जूं वेसाघातियूं कयूं आहिनि। सिंध हुननि जे लाइ वतन कोन्हे, सिर्फ़ु नारे जी हद ताईं आहे। सिंध जो वसीला, सिंध जी मालकी, सिंध जी जेके बि शयूं आहिनि हुननि ते हू इन तरह सां रिएक्ट नथा कनि जीअं बाक़ी सिंध जो माण्हू करे थो। हू उनखे सिंध खे क़ौम, सिंधी क़ौम ऐं सिंधी क़ौम जे वतन वारी हैसियत सां नथा ॾिसनि। हू जॾहिं इन तरफ़ ईंदा त पोइ हुननि खे ख़बर पवंदी त वाकई सिंध जो माण्हू इन्हनि शयुनि ते केॾो सेंसिटिव आहे। हिननि बिटे बल्दियाती निज़ाम वारे भेरी बि करे ॾिठो, हींअर हिननि बेटनि ते बि करे ॾिठो आहे, ऐं हाणे मूंखे इहो आहे त हींअर बि असां सभु गॾिजी करे इहो बार पीपल्स पार्टी ते रखूं त छाकाणि त ऐवान जे अंदरि अक्सरियत में उहे वेठल आहिनि, असेंबलियुनि में, नेशनल असेंबली में, सेनेट में उहे वेठल आहिनि, उहे सिंध जे इन
खसजी वियल ज़मीन खे वापसि जी। कीअं कराईंदा। जेकॾहिं उहे नथा कराए सघनि त मुंहिंजे ख़्याल में, मुंहिंजे सोच में, ठीकु। मुंहिंजो पहिरियों ॾोही उहो आहे जेको इहा शइ जी, अखियूं जी। पूरे वेठो आहे ऐं हुनजी मालिकी नथो करे सघे। ठीकु आहे। उन खां पोइ बाक़ी ॾोही उहो आहे जेको ज़ाहिर आहे, उहो त मुंहिंजो पंहिंजो आहे कोन, उहो त हूअं ई ॿाहिरि ठीकु आहे उन ते इनाम जी, ठीकु आहे इनाम साहब। नाज़रीन कब्ज़ा कने जी जी उनजे मथां ठीकु आहे, वॾी महिरबानी इनाम भट्टी साहब। बाक़ी महिमाननि जी महिरबानी। नाज़रीन त महिमान जा राय ॿुधा। प्रोग्राम जो पुॼाणी खे पहुचे थो। अनिल कुमार खे ॾियो इजाज़त। अल्लाह भाई।